नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। कंदकोट ख़बर ॾिनल कंदकोट वेझो बढाणी लक ॻोठ जाम में चाचड़ में फ़कीर मोहम्मद पनाह चाचड़ जी मेज़बानी में आका दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मेलाद वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ईंदड़ सुगड़नि शाइरनि अदीबनि शिरकत कई। शिरकत कंदड़नि में सैयद हफ़ीज़ शाह जिलानी ऐं ॿियनि सुगड़नि मौजूद। सारी रात आका जो शान बयानु कंदे चयो त खुदा पाण क़ुरान पाक में बयानु करे थो त उहो अज़ीम पैगंबर असांखे ॾिनो आहे। होॾां सुगड़नि पारां डोड़ गुज़ार तूं महबूब ते सिगार नात ऐं हमद पिणु पेश कया। इन सां गॾोगॾु सूफ़ी राग विराग कलाम पिणु पेश करे महफ़िल खे चार चंद लॻाए छॾिया, वेठलनि खे झुमाए छॾियो। जंहिं बाद सुबुह जो मेलाद जी महफ़िल जी दुआ ख़ैर थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।